जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में असां हाज़िर कयूं था नरसिंहपुर जी ख़बर। त ख़बर इहा आहे त झूलेलाल चालीहे महोत्सव जे 35वें ॾींहुं भॻवान श्री झूलेलाल जी शोभा यात्रा सिंधी कॉलोनीअ मां निकारी वई, जंहिंमें समाज जा सभी महानुभावनि जो आगमन थियो, जंहिंमें श्री गुरमुखदास चावला, रामदास साधवानी, सुरेश साधवानी, दीनदयाल मेघवानी, प्रेम चावला, मनोज छेतीजा, अमर राजमलानी, गोपीचंद चेलानी, सोनू चावला, राजकुमार वाधवानी, शंकरलाल साधवानी, कमल चावला, सीमा बलानी, पूजा साधवानी, रोशनी सेतवानी, रवीना हरियाणी एवं समाज जा सभी उमिरिन जा माण्हू, उमिरदराज माण्हुनि सभिनीनि पंहिंजी इन में उपस्थिति दर्ज कराई। ख़बर असांजी सिंधियत जे बारे में हुई त असांजी इन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सिंधियत खे वधायो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।